नादिर मूंखे ख़बर पई आहे त तूं सुल्तान खे माराइण जी कोशिश कई आहे, पर तूं हुनखे मारे न आहे सघियो। केसि ताईं न चलो, हुनजो मौत मुंहिंजे ई हथनि में लिखियल आहे। हुनखे केरु बि बचाए नथो सघे। सुठी ॻाल्हि आहे, पलांद करणु तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर नादिर खान पलांद हमेशह मुड़ुस माण्हू कंदा आहिनि। तुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का। जॾहिं अखियुनि में खून लही ईंदो आहे न, त माण्हू शींहं खे बि मारे विझंदो आहे। सुल्तान त हिकु मामूली इंसान आहे। बाबा, मूंखे त सदोरीअ जे लछणनि जी ख़बर हुई, तॾहिं त मूं हुनखे माराइण जी कोशिश कई, पर छा कजे, तुंहिंजे अखियुनि ते त इश्क जी पटी ॿधल हुई, इन करे मां तोखां इजाज़त न वरिती। पता साहब, मूंखे सदोरी जी औकात जी ख़बर पइजी वई। वॾेरे लाइक़ खान जे घर जी नौं थियण जे क़ाबिल ई न आहे। नादिर खान, मां हिकिड़ी ॻाल्हि तोखे सम्झायां, जेकॾहिं तूं चाहें न त मां ॿिन्ही खे हिकु ॾींहं में माराए सघां थो। न, सदोरी सुल्तान खे मां पंहिंजे हथनि सां मारे न सघंदा, पंहिंजे हथनि सां। बाबा, तूं अकेले सिर कुझु बि न करे सघंदो। तूं अकेले सिर सुल्तान खे नथो माराए सघे, छोजो सुल्तान अकेलो नाहे। त पोइ ठीकु आहे, तव्हां सुल्तान ई सदोरी खे खंबे हिते खणी अचो मुंहिंजे साम्हूं। उनखे मां पंहिंजे हथनि सां रत सां वेंजारींदुसि। ठीकु आहे नादिर खान, मां गौर खे चवां थो त उन्हनि ॿिन्ही खे खंबे खणी अचे, पर हा, इहो कमु तुंहिंजे राज़ पे सां थींदो। जेकॾहिं तूं राज़ी आहे त मां गौर खे मोकिलियां, न त बसि। हा, मां राज़ी आहियां। मूंखे इन ॾींहं जो त इंतज़ारु आहे त इहो ॾींहुं ईंदो कॾहिं। नादिर खान, इहो ई त मां चाहियां थो त सदोरी ऐं सुल्तान खे माराए ऐं पोइ मेहरूअ खे घर में क़ैद कयां। पोइ अकेलो माई वारिस हूंदुसि, माई हाकिम हूंदुसि, ऐं तूं ॿिनि खूननि जे केस में हलियो वेंदे सिधो जेल। फरूक, सुल्तान त सवेर ई घरां निकिरी वियो आहे, ख़बर न आहे त केॾांहुं वियो आहे। ठीकु आहे चाचा, मां पोइ हलां थो, मूंखे ख़बर आहे त सुल्तान केॾांहुं वियो। फरूक पुट, सुल्तान जे वॻे जी ख़बर पइजी वई आहे। चाचा, असांखे शक मुरादी में हुयो, पर पक कान हुयो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।